अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ पे भली कार और यहाँ मालवी थी सबका पेरी शामिल का नास हेडलाइंस। स्पीकर असद केसर जी सदारत हेठ कौमी असम्बली जो इजलास नून लीग अगवान हसन इकबाल हुकूमत के मुनासिब जो चैलेंज पेश जो नून लीग अगवान हसन इकबाल जो तो वफाकी वजीरन में सदन गालू बुधन जी हिम्मत ना है सदाती निज़ाम जो गालू कदन के खबर आहे तो मुल्क छा बुगियो सदाती निज़ाम सुबह मुल्क जो एक हिस्सो हलियो वियो तवनाई बारे वफाकी वजीर हमाद असर असम्बली में ॻाल्हाईंदे दावा कई आहे त सिंध में गैस तेज़ी सां घटिजी रहियो आहे। कुछ सालन में सिंध गैस ख़रीद करण वारो सूबो बढ़जी वेंदो। हर साल गैस जी घुर्ज ऐं खपत जो मसलो थींदो आहे। शामी कृषि चयो त राणा शमीम जो कसमनामो अदलिया ते असर थियण जी कोशिश आहे। कसमनामो किथे ठहियो कीअं ठारायो सभु साम्हूं अची वियो। अॻूणे चीफ जज राणा शमीम अदालत जी तौहीन कई आहे। पीपल्स पार्टी पारां सदाती निज़ाम जे हक़ में जारी मुहिम जी मज़म्मत सेनेटर शेरी रहमान चयो आहे त तहरीक इंसाफ़ हुकूमत जी नाकामी पार्लिमानी निज़ाम जी नाकामी नाहे पाकिस्तान खिलाफ मुहिम शर्मनाक ऐं ॾूर जोॻो आहे। हुकूमत इन मुहिम पोयां माण्हुनि खे बेनकाब करे सदन खिलाफ कार्रवाई करे। पंहिंजे ट्वीट में शेरी रहमान चयो आहे त सदाती निज़ाम लागू करण जी क़ीमत अञा ताईं भोगी रहियो आहे। सदाती निज़ाम सदाईं मुल्क ऐं अवाम खे टोड़ियो आहे। कुछ ॾींहं खां सदाती निज़ाम जे हक़ में मुनज़्ज़म मुहिम हलाई थी वञे। 3 सालनि खां इक़्तिदार ते वेठल हुक्मराननि पारां जमहूरियत ऐं पार्लिमानी निज़ाम खिलाफ लगातार बयान साम्हूं अची रहिया आहिनि। आईनी पाकिस्तान जी तारीख़ जो वाहिद मुतफ़िक़ा दस्तावेज़ आहे। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ हमद शहबाज की मनी लॉन्ड्रिंग में बुरी जमानत के बाद लाहौर की अदालत में शहबाज शरीफ हमद शहबाज खिलाफ मनी लॉन्ड्रिंग केस में बुरी जमानत में बाद वारी दरख्वास्त ॿुधणी। अदालत शहबाज शरीफ की हासिल का आजो करार ॾेई छॾियो। अदालत FIA के 28 जनवरी ताईं शहबाज शरीफ के गिरफ्तार करण खां बि रोके छॾियो। पाकिस्तान में कोरोना विघे तेज मरीज हयाती में वेठा। 24 कलाकनि में 7,678 नवन केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 13 सैकड़ो जे वेझो पहुची वई। सॼे मुल्क में 961 मरीजनि जी हालत गणती जोगी। माण्हू SOPs ते अमल करण खां इनकारी। कराची में कोरोना जे केसनि में लगातार वाध। हाकारी केसनि जी शरह 50 सैकड़ो जे वेझो पहुची वई। शहर में 24 कलाकनि दौरान 3,149 नवां केस रिपोर्ट। कोरोना केसनि जी शरह 47.56 सैकड़ो रिपोर्ट कई वई। हैदराबाद में कोरोना केसनि में तेज़ीअ सां वाध। हैदराबाद में कोरोना केसनि जी शरह 17.27 ताईं पहुची वई। इस्लामाबाद की सेशन कोर्ट में 15 जज ऐं अमले जा 50 खां वधीक माण्हू कोरोना में भरिजी विया। मुतासिर जजनि जूं अदालतूं बंदि कई वियूं। वेस्ट कोस्ट में 10 जजनि ऐं अमले जे 29 माण्हुनि जी कोरोना टेस्ट जी रिपोर्ट हाकारी अची वई। ईस्ट कोस्ट में 5 जज ऐं अमले जा 29 माण्हू कोरोना में मुब्तला। मुतासिर जजनि जी अदालतनि में स्प्रे कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। पीपल्स पार्टी पारां यूरिया बांड जी कोर्ट मांग के खिलाफ डिविजनल सतह ते रिथियल ट्रैक्टर ट्रॉली मार्च जूं तैयारियूं मुकमल। पीपल्स पार्टी जे चेयरमैन दाऊद भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हारिस सां 21 जे ज़ातो लाड़काड़ी ऐं साहिवाल डिवीज़न में ट्रैक्टर रैलियूं कढियूं वेंदियूं। लाड़काड़ी में वॾो वज़ीर मादली शाह, जमील सूमरो ऐं खुर्शी जो रैली जी अॻवानी कंदा। साहिवाल में राजा परवेज़ अशरफ, शहजाद सईद चीमा जे अॻवानी में रैली निकिरंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त संदन मुतालबो कयो आहे त ज़रई मईशत खे बचायो, इमरान खे भॼायो। लाहौर जे नारकिली वारे इलाइक़े में थियल बम धमाके में माजूलनि जा मर्द सिंध नवाड़नि
इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल कया पिया। माजिवलन जामण ईदी फाउंडेशन जी मदद सां सिंधन अबाणी ॻोठनि ॾांहुं मुंतक़िल कया विया। ईदी तर्जुमान मूजिब रमज़ान चुमड़ काला शाह काको नवरीअ जे अफ़सार चुमड़ मुज़फ़राबाद मुंतक़िल कयो वियो। टंडई रयार में एसटीपी अखबार अल्ताफ जिस्कानी से कत्ल केस में नामजद एमपीएम अखबार खलीलुर रहमान उर्फ गोल खानजादा एसटीपी अखबार असद जिस्कानी था कत्ल। फायरिंग में एक औरत असद जिस्कानी जख्मी गर्दी जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। मकतूल गोल खानजादा के वासिन पारा एसटीपी खिलाफ नारेबाजी। एसएसपी टंडई रयार रुखसार खावर सिविल अस्पताल पहुंची पियो। असद जिस्कानी ते हमले खिलाफ एसटीपी पारा सिंध के मुख्तलिफ शहरन में एहतजाज। हैदराबाद में खुरदुरान मुजाहिमत कैफे फिरदौस जो मालिक कत्ल। मशहूर होटल कैफे फिरदौस ता फौरन फुरकरण की कोशिश कई। मुजाहिमत होटल मालिक इशफाक अहमद ते फायरिंग करे केस कत्ल करे छॾियो। हथियार बनन फरार थियण में कामयाब थी विया। मक़तूल जो मर्द कानूनी घुरिजूं पूरो करण लाइ अस्पताल मुंतकिल। बांसीदाबाद में हथियारबंदन की फायरिंग में सनावती तकरार तां हिकु ॼणो कत्ल। बाईपास ते हथियारबंदन फायरिंग करे हिकु ॼणे निसार अहमद लुणके कत्ल करे छॾियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। मक़तूल जे वासनि जो चवणु आहे त सिंधन बिरादरी वारनि सां सनावती तकरार तां फ़ैसिलो बावजूद सिंध नौजवान खे कत्ल कयो वियो आहे। बावड़ी में 14 वरियन जो नीगर स्कूल का घर ईंदे गुम। होश बख्श भुट्टो हाई स्कूल का घर ईंदे पुरस्कार नमूने गुम थी वियो। वासिन पारा अगवा जो शक मदद की अपील। ॾाढी अंदर शहर में ॿ ॿारड़ा गुम थिया। उबावड़ो पुलिस अगवा की गुम थियल 2 वरियन जे अब्दुल भट्टी जो पतो लगाइण में नाकाम। एहलकारन गुम थियल ॿार जे वासिन खे खिला आसरा ॾियण लॻी। अब्दुल भट्टी जी बासियाबी लाइ एसटीपी पारां पते समेत जी अबाणी में एहतजाजी मार्च ऐं मुज़ाहिरो। आईसीसी T20 वर्ल्ड कप के शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। टूर्नामेंट 16 अक्टूबर का 13 नवंबर ताईं ऑस्ट्रेलिया के 7 शहरन में खेॾियो वेंदो। मेगा इवेंट जे पहिरीं मैच श्रीलंका इन में इंडिया में थींदी। पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं 23 अक्टूबर ते मेलबर्न जे मैदान ते आम्हूं साम्हूं थींदियूं। 16 टीमन में 45 मैचूं खेॾियूं वेंदियूं। Jen's dead? Our target took her out. Kuan Shi. Queen of the Bangkok underworld. She needs to be stopped. This ends tonight. नेटफ्लिक्स वुमेन सेंस सीरीज से नई फिल्म हिस्टोल ऑफ लेजेंड्स जो ट्रेलर जारी करे छॾियो। मूवी सान फ्रांसिस्को में रहंदड़ हिकु नौजवान काई जी कहाणी आहे जेको करिश्माती ताक़त जो मालिक बणिजी वञे थो ऐं पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी बेकार में जीने जे ताक़त जी ॻोल्हा करे थो।